दोस्तन तू उन जी इज्जत कर। दोस्त जी तकलीफ़ के जेकॾहिं हल करे सघे बिस्मिल्लाह रहमान रहीम कर। दोस्त के ॾेई सघे त बिस्मिल्लाह रहमान रहीम चओ। जे न ॾे न त अगलनि खे मायूस बि न कयो, मायूस बि न कयो। 4 ॾींहं जी ज़िंदगीअ में ख़ुदा जो कसम तो सुभाणे जी ख़बर न आहे त मां ज़िंदा हूंदमि या न हूंदमि। जीअरो इंसान कंहिंजे कमु ईंदो आहे, मोल कंहिंजे कमु आया। वीचारनि जी बाडियूं अंदरि पई हूंदियूं, ॿार रूह हथ कढी बीठा हूंदा आए कोई असांजे बश्क जी दुआ घुरे। रब जो कसम ई रड़ी कोन। ए मोमिनो इंसानो, रब जे आॾो हथड़ा खणो, असांजी बश्क जी दुआ घुरो। अलाह जो कसम रूह ईअं रड़ियूं कंदा, तड़पंदा। बहरहाल मुंहिंजे चवण जो मक़सदु छा आहे, जीअरो इंसान ई कंहिंजे कमु ईंदो आहे, मोल वीचारा कमु न ईंदा। दोस्त जी जेकॾहिं चङाई खे नथा मञो त तव्हां बेग़ैरत इंसान आहियो। वरी जेकॾहिं तव्हां जिन सां चङाई कयो था उन्हनि जी ॻीची में पवंदो, तव्हां बेग़ैरत इंसान आहियो। चङाई कयो न, फौरी तौर पोइ हिते मोटी चओ। कंहिंखे राज़ न ॾे त मां फिलाणे सां चङाई कई आहे, थोरो इंतज़ारु कर, रब तोखे हिन चङाई जो डबल ते स्लो ॾींदो।